हाणे पाण ॻाल्हि कंदासीं मौजूदा जेको आहे सो हालातनि जो फ़नकार सिंधी हिकु फ़नकार जेको अवाम जे दिलनि ते राज पियो करे ऐं अवाम बि उन खे इज़त जे निगाहनि सां ॾिसे थी। उन जो नालो आहे मुमताज़ अली मौलाई। दोस्तो अॼोके वीडियो में पाण ॻाल्हि कंदासीं मुमताज़ अली मौलाई जी ज़िंदगीअ जे बारे में। दोस्तो मुमताज़ मौलाई हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखे पियो ऐं मुमताज़ मौलाई नंढे हूंदे तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिठियूं। मुमताज़ अली मौलाईअ पंहिंजी पेट जे गुज़र करण जे लाइ गाह पठा बि कया, ॿकरियूं बि चारियूं ऐं उन खां अलावा मुमताज़ मौलाई टैक्सी गाॾी बि हलाईंदो हुयो हिते पाकिस्तान में। ऐं उन सां गॾोगॾु मुमताज़ मौलाई तालीम बि हासिलु कई नंढे हूंदे ऐं उन खां अलावा मुमताज़ अली मौलाईअ खे लिखण जो ऐं शाइरीअ जो तमामु घणो शौक़ु हूंदो हुयो। ऐं मुमताज़ मौलाई पाकिस्तान में रही करे नंढो वॾो शाइर त जेको आहे सो थियण जी कोशिशि करे पियो, पंहिंजी शाइरी लिखे पियो, लेकिन उहा मोट उन खे न पई मिले हिकु ग़रीब वसाइल जी तंगीअ जे करे। ऐं मुमताज़ अली मौलाईअ जेको आहे सो हिकु भलो शाइर पाकिस्तान में रही न पियो सघे। पोइ इन जे करे थोरी घणी शाइरी त लिखंदो हुयो। हिते माण्हुनि खे ख़बर त हुई त मुमताज़ मौलाई बि हिकु शाइर आहे ऐं उन जी शाइरी बि थोरी घणी हले पई, नंढा वॾा फ़नकार ॻाइनि पिया, लेकिन मुमताज़ अली मौलाईअ जो इन में गुज़र बि न पियो थिए ऐं मुमताज़ अली मौलाईअ खे एॾी मोट बि न पई मिले। दोस्तो मुमताज़ अली मौलाईअ जो असुलु नालो मुमताज़ अली चांडियो आहे, लेकिन जॾहिं शाइरीअ जी दौरान क़दम रखी ऐं जॾहिं ॻाइण जी तरफ़ क़दम रखी त पोइ उन जो नालो माण्हुनि जेको आहे सो मुमताज़ अली मौलाई रखी छॾियो। ऐं मुमताज़ अली मौलाई जे नाले सां एॾो मुमताज़ अली मौलाई मक़बूल थियो जो अॼु नंढे वॾे ॿार जे वात में मुमताज़ अली मौलाई जो नालो आहे। दोस्तो पोइ मुमताज़ अली मौलाई हितां ॾुख ऐं जफ़ाकशी करण खां पोइ सऊदी अरब रवाना थी वियो। उते वञी कुझु साल टैक्सी हलाए करे मज़ूरी करे पोइ ते पंहिंजे घर वारनि जी कफ़ालत खईं ऐं उते 5 रुपया पंहिंजा मोकिलियईं। लेकिन उते हिकु दर्दनाक जेको आहे सो हिकु बहितरीनु दर्द लखंद वारो हिकिड़ो शख़्स उन सां मिलियो जेको सिंधी शख़्स हुयो। पोइ उन शख़्स उन खे चयो त तव्हां भला फ़नकार आहियो ऐं शाइरी बि हिकिड़ी मूं तव्हांजी ॿुधी आहे, तव्हां महिरबानी करे पाकिस्तान हलिया अचो, इनशाला उते तव्हांजी कुझु न कुझु असां बिलो कंदासीं ऐं उते कुझु न कुझु तव्हांजी हेल्प कंदासीं। सलाम हुजे उन शख़्स खे। दोस्तो उन शख़्स हालांकि हज़ारे सिंध वासी मौजूदु हुया, लेकिन उन दर्द दिलि रखी ऐं मुमताज़ अली मौलाईअ जे पुठीअ ते हथु रखियो ऐं मुमताज़ अली मौलाईअ खे चई त तव्हां पाकिस्तान अचो। पोइ मुमताज़ अली मौलाई बि कुझु अरसो उते रही करे पाकिस्तान पंहिंजा टपड़ वेड़े ऐं हिते अची पुॻो। पोइ हिते अचण साण ई जेको आहे सो मुमताज़ अली मौलाईअ पंहिंजी शाइरी लिखण स्टार्ट कई ऐं पोइ इन हिकिड़े मोड़ ते निघत नाज़ सां वञी मुमताज़ अली मौलाई जी जेको आहे सो वास्तो थियो ऐं उन सां मुलाक़ात थी। निघत नाज़ बि हिते ज़माने खां तंग थी ऐं इंडस्ट्री खां तंग थी बिल्कुलु चूर लॻी पई हुई। पोइ जॾहिं मुमताज़ अली मौलाईअ सां निघत नाज़ जो वास्तो थियो त पोइ मुमताज़ अली मौलाईअ पंहिंजी जेका बि शाइरी लिखी ऐं भली भली शाइरी लिखे करे निघत नाज़ खे ॾेई निघत नाज़ खे सिंध में हिकु कामयाबु फ़नकार बणायो ऐं निघत नाज़ हिन वक़्तु सिंध जी हिकु भलोड़ फ़नकार आहे। पोइ जॾहिं मुमताज़ अली मौलाईअ खे निघत नाज़ जॾहिं धोखो ॾिनो, जॾहिं धकु लॻो न जेको आहे सो मुमताज़ मौलाई खे कापारी धकु लॻो त पोइ मुमताज़ अली मौलाईअ पाण ॻाइण जो फ़ैसिलो कयो। पोइ कुझु अरसो धकु लॻण खां पोइ मजबूर थी वेहण खां पोइ जॾहिं पहिरियों एल्बम मुमताज़ अली मौलाईअ पंहिंजो रिलीज़ कयो दर्दनाक आवाज़ में, त उन एल्बम खे सिंध वासियुनि तमामु सुठी मोट ॾिनी। उन खां पोइ ईअं कंदे कंदे एल्बम मुमताज़ अली मौलाई जा ईंदा विया। ईअं कंदे कंदे हिन वक़्तु 2025 में मुमताज़ अली मौलाई सिंध जो किंग फ़नकार सॾिजे थो ऐं सिंध जो हिकु वॾो नालो आहे मुमताज़ अली मौलाईअ। ऐं मुमताज़ अली मौलाई जी कहाणी अहिड़े तरीक़े सां स्टार्ट थी। ॾुखनि मां पोइ अलाह ताला हिन वक़्तु मुमताज़ अली मौलाई खे सुख बि ॾिना ऐं मुमताज़ मौलाई हिकु सिंध जो वॾो नालो आहे। दोस्तो वॾी महिरबानी। उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो।